ओम शांति। ये तुझे मिले तारीख 28/11/2023। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार। ज्ञान आहे मक्खन, भक्ति आहे छाछ। बाबा बाप तव्हांखे ज्ञान रूपी मक्खन ॾेई करे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। इन करे श्री कृष्ण जे मुख में मक्खन ॾेखारींदा आहिनि। प्रश्न आहे, निश्चय बुद्धि जी परख छा आहे? निश्चय जे आधार ते छा प्राप्ति थींदी आहे? उत्तर आहे, निश्चय बुद्धि ॿार क्षमा ते फिदा थियण वारा सच्चा परवाना हूंदा, फेरी लॻाइण वारा न हूंदा। जो क्षमा ते फिदा थी वेंदा आहिनि उहे ई राजाई में ईंदा आहिनि। फेरी लॻाइण वारा प्रजा में हली वेंदा आहिनि। ॿिया आहिनि धरत। ॿियो आहे निश्चय बुद्धि आत्मा बि जेकी हूंदी उहा धरत परे धर्म न छॾी। इहा प्रतिज्ञा निश्चय बुद्धि ॿारनि जी हूंदी। उहा सचे प्रीत बुद्धि ठही देह सहित देह जे सभु धर्मनि खे भुलिजी बाप खे यादि कंदा रहंदा। गीता छॾे बि ॾियो आकाश सिंहासन। ओम शांति। भगवान वाच्य। भगवान चइबो आहे निराकार परमात्मा परम पिता खे। भगवान वाच्य कंहिं चयो? हुन निराकार परम पिता परमात्मा चई। भगवान वाच्य कंहिं चयो? हुन निराकार परमपिता परमात्मा चई। निराकार बाप निराकार आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। निराकार आत्मा हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि सां ॿुधंदी आहे। आत्मा खे न मेल न फीमेल चइबो आहे, हुनखे आत्मा ई चइबो आहे। आत्मा स्वयं हिन ऑर्गन्स वारा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। जो बि मनुष्य मात्रा आहे उहे सभु ब्रदर्स आहिनि। जॾहिं निराकार परमपिता परमात्मा जी संतान आहियूं त आपस में भाउ थी वियासीं न आत्मा जे नाते। जॾहिं प्रजापिता ब्रह्मा जी संतान आहियूं त भाउ भेण थी वियासीं। इहे हमेशह सभिनि खे सम्झाईंदा रहो। भगवान रक्षक आहे। भगवान भक्तनि खे भक्ति जो फल ॾियण वारो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता त मां ई आहियां न। सर्व जो शिक्षक ठही श्रीमत ॾींदो आहे ऐं पोइ सर्व जो सदगुरु बि आहियां। सर्व जो शिक्षक ठही श्रीमत बि ॾींदो आहियां, सर्व जो सदगति बि आहियां। उन्हनि जो कोई बाप टीचर गुरु न आहे। उहो बाप प्राचीन भारत खे राजयोग सिखलाइण वारो आहे। श्री कृष्ण न आहे। श्री कृष्ण खे बाप न चईंदासीं। उन्हनि खे दैवी गुण वारो स्वर्ग जो प्रिंस चईंदासीं। पतित पावन सदगति दाता हिकु खे ई चइबो आहे न। हाणे सभु दुखी पाप आत्मायूं भ्रष्टाचारी थी विया आहिनि। भारत ई सतयुग में दैवी श्रेष्ठाचारी हुयो, पोइ उहो भ्रष्टाचारी आसुरी राज्य हूंदो आहे न। बाबा चवनि था भारत पहिरियों दैवी श्रेष्ठाचारी हुयो, हाणे भ्रष्टाचारी आसुरी राज्य थी वियो आहे। सभु चईंदा आहिनि पतित पावन अचो, अची करे राम राज्य स्थापना करूं। त हाणे रावण राज्य, रावण खे जलाईंदा बि आहिनि, लेकिन रावण खे कोई बि विद्वान आचार्य पंडित न ॼाणंदा आहिनि। सतयुग खां त्रेता ताईं राम राज्य, द्वापर खां कलयुग ताईं रावण राज्य। ब्रह्मा जो ॾींहुं सो ब्रह्मा कुमार कुमारियुनि जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति सो बीके जी राति आहे। हाणे राति पूरी थी ॾींहुं अचिणो आहे। गायल बि आहे विनाश काले विपरीत बुद्धि। 3 सेनायूं बि आहिनि। परमपिता परमात्मा खे चइबो आहे बिलवेड मोस्ट गॉड फादर ओशन ऑफ नॉलेज। त ज़रूरु नॉलेज ॾींदा हूंदा न। सृष्टि जो चैतन्य बीज रूप बाबा आहे न। सुप्रीम सोल अर्थात ऊच ते ऊच भगवान। इहे न कि सर्वव्यापी आहे। सर्वव्यापी चइण इहे त बाप खे डिफेम करणु आहे। बाप चईंदा आहिनि ग्लानी कंदे कंदे धर्म ग्लानी थी वई आहे। भारत कंगाल भ्रष्टाचारी थी वियो आहे। अहिड़े समय ते ई मूंखे अचिणो पए। भारत ई मुंहिंजो बर्थ प्लेस आहे। सोमनाथ जो मंदरु, शिव जो मंदर बि हिते ई आहे न। मां पंहिंजे बर्थ प्लेस खे स्वर्ग ठाहींदो आहे। पोइ रावण हिन खे नर्क ठाहींदो, अर्थात रावण जी मथे हली नर्कवासी आसुरी संप्रदाय ठही वेंदा आहिनि। पोइ उन्हनि खे बदिली करे मां दैवी संप्रदाय श्रेष्ठाचारी ठाहींदो आहे। कि ऋषि बाबा था चवनि
ये विषय सागर आहे न, उहा खीर सागर आहे। हुते घी जी नदियूं बहंदियूं आहिनि। काथे? स्वर्ग में। सत्युग त्रेता में भारत सदा सुखी सॉल्वेंट हुयो, हीरे जवाहरातनि जा महल हुया। हाणे त 100% इंसॉल्वेंट थी वियो आहे। पैसा वठंदो रहंदो आहे, पैसा न आहे न हाणे। मां ही अची करे 100% सॉल्वेंट श्रेष्ठाचारी ठाहींदो आहे। हाणे त अहिड़ा भ्रष्टाचारी ठही विया आहिनि जो पंहिंजे दैवी धर्म खे बि भुलिजी विया आहिनि। भाव वेही सम्झाईंदा आहिनि कि भक्ति मार्ग आहे छाछ। कंहिंखे था सम्झाइनि बाबा? असां आत्मा आहिनि खे। ज्ञान मार्ग आहे मक्खन। श्री कृष्ण जे मुख में मक्खन ॾिखलाईंदा आहिनि, यानी विश्व जो राज्य हुयो न। श्री कृष्ण खे विश्व जो राज्य मिलियो हुयो। लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया न। बाप ई अची करे बेहद जो वरसो ॾींदो आहे, अर्थात विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि मां विश्व जो मालिक न ठाहींदो आहे। अगरि मालिक ठहां त पोइ माया सां मूंखे हार बि खाइणी पए। माया सां हार तव्हां खाईंदा आहियो, पोइ जीत बि तव्हांखे पाराईंदो। इहे 5 विकारनि में फसल हुआ आहे न सभी। हाणे मां तव्हांखे मंदर में रहण लाइक़ु ठाहियां थो। इन करे बाबा चईंदा आहिनि न, पंहिंजे शरीर खे मंदरु सम्झो ऐं असां आत्मा आहियूं, हुन में मूर्ति आहियूं। पोइ जंहिं शक्ति, जीअं जॾहिं असां में महावीरता जी शक्ति हूंदी त असांजो हनुमान जहिड़े रूप जहिड़ो दर्शन थींदो। जॾहिं असां में अलॻि अलॻि सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण त कृष्ण जहिड़ो रूप, या अलॻि अलॻि शक्तियूं जॾहिं जॾहिं असां में ईंदी वेंदियूं त ओड़ो ओड़ो रूप, ओड़े ओड़े रूप जी माण्हुनि खे असांजी पूजा कंदा भक्ति मार्ग में। हिते सतयुग वॾो मंदिर आहे, हुनखे शिवालय चइबो आहे। शिव जो स्थापन कयल आहे न। कलयुग आहे वैशालय। सभु विकारी आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि देह जे सभु धर्म छॾे पंहिंजी खे आत्मा सम्झी मुंहिंजे बाप खे यादि करो। तव्हां ॿारनि जी हाणे बाप सां प्रीत आहे, त प्रीत सां गॾु रीत बि निभाइणी आहे। रीत अर्थात बाबा जे हर ज्ञान गुण शक्तियुनि खे कॾहिं कीअं यूज़ करूं उहो बि करिणो आहे। तव्हां ॿियो कोई खे यादि न कंदा आहियो। तव्हां आहियो विनाश काले प्रीत बुद्धि बाबा सां। तव्हां ॼाणंदा आहियो कि श्री श्री 108 परमपिता परमात्मा खे ई चइबो आहे। 108 जी माला फेरदा आहिनि। मथे में शिव बाबा, पोइ माता पिता ब्रह्मा सरस्वती, पोइ हुननि जा ॿार जो भारत खे पावन ठाहींदा आहिनि। रुद्र जी माला ॻायल आहे, उनखे रुद्र यज्ञ बि, रुद्राक्ष जी माला ॻायल आहे, उनखे रुद्र यज्ञ बि चइबो आहे। केतिरो वॾो राजस्व अश्वमेघ अविनाशी ज्ञान यज्ञ आहे न। बाबा हाणे स्थापन कयो अथई न, केतिरे वर्षनि सां हले थो। जो बि अनेक धर्म आदि आहिनि सभु हिन यज्ञ में ख़त्म थी वेंदा, तॾहिं इहा यज्ञ पूरो थी वेंदो। ये अविनाशी बाबा जो अविनाशी यज्ञ आहे। सभु सामग्री हिन में स्वाहा थी वेंदी। पुछंदा आहिनि विनाश कॾहिं थींदो? अरे जो स्थापना कंदा आहिनि उन्हनि जी पोइ पालना बि करणी हूंदी आहे न। ये शिव बाबा जो रथ आहे। चईंदा आहिनि विनाश कॾहिं थींदो? त बाबा चवनि त स्थापना कंदा त हुनजी पालना बि करणी आहे, त उहो सिखणो बि त पवंदो न। शिव बाबा हिन में रथी आहे। शिव बाबा जो रथ आहे, हिन में शिव बाबा रथी आहे। बाक़ी कोई घोड़े गाड़ी आदि हिते आहे न। उहो त भक्ति मार्ग जी सामग्री वेही ठाहे अथनि। बाबा चवनि था मां हिन प्रकृति जो आधार वठंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पहिरियों अव्यभिचारी भक्ति आहे, पोइ कलयुग अंत में पूरी व्यभिचारी ठही वेंदी आहे। बाबा चवनि था पहिरियों अव्यभिचारी भक्ति हूंदी आहे, पोइ कलयुग अंत में पूरी व्यभिचारी ठही वेंदी आहे। पोइ बाप अची करे भारत खे मक्खन ॾींदा आहिनि। तव्हां विश्व जे मालिक ठहिण लाइ पढ़ो था न। बाप अची करे मक्खन खाराईंदा आहिनि। रावण राज्य में छाछ शुरू थी वेंदी आहे। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। नया ॿार त हिन ॻाल्हियुनि खे सम्झी न सघनि। परमपिता परमात्मा खे ई ज्ञान जो सागर चईंदासीं। बाबा खे ई ज्ञान जो सागर चईंदासीं न। बाप चईंदा आहिनि मां हिन भक्ति मार्ग में कंहिंखे बि न मिलंदो आहे। बाबा ज्ञान जो सागर भक्ति मार्ग में कंहिंखे मिलंदा ई न आहिनि। मां जॾहिं ईंदो आहे तॾहिं ई अची करे भक्तनि खे भक्ति जो फल ॾींदो आहे। मां लिबरेटर ठाहींदो आहियां।
दुखनि सां छुड़ाए करे सभिनि खे शांती धाम सुख धाम में वठी वेंदो आहे। निश्चय बुद्धि विजयंती संशय बुद्धि विनशंती। बाप क्षमा ऐं उन ते परवानो कोई त हिकदमि फिदा थी वेंदो आहे, कोई फेरी लॻाए करे हली वेंदो आहे। सम्झदा कुझु न आहिनि, फिदा थियण वारा ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि बेहद जे बाप सां असांखे बेहद जो वरसो थो मिले, जो सिर्फ़ु फेरी पाइनी करे हली वेंदा आहिनि, उहे त पोइ प्रजा में ई नंबरवार ईंदा आहिनि। जो फिदा थींदा आहिनि उहो वरसो वठंदा आहिनि, नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहे न। त जो फेरी पाए करे अर्थात सिर्फ़ु बाबा जो ज्ञान ॿुधणु, बाबा संबंध संपर्क में अचनि, भले डेली मुरली बि ॿुधनि लेकिन धारणा न कंदा, त उहा जीअं फेरी पाए करे हली था वञनि, ऐं कॾहिं कॾहिं पोइ छॾे बि ॾींदा आहिनि। लेकिन बाबा चईंदा आहिनि जो पूरा फिदा थी वेंदा आहिनि, अर्थात पंहिंजो सभु कुझु भुलिजी करे पुराणो बाबा जी श्रीमत ते हलंदा आहिनि, उहा नंबरवार पुरुषार्थ अनुसार वरसो वठंदा आहिनि। पुरुषार्थ सां प्रालब्ध मिलंदी आहे न। ज्ञान जो सागर हिकु बाप ई आहे, पोइ ज्ञान प्रायलोप थी वेंदो, तव्हां सदगति खे पाए वठंदव। सत्युग त्रेता में कोई गुरु गुसाई हूंदो ई न आहे। हाणे हुन बाप खे यादि कंदा आहियूं, छो जी उहो ओशन ऑफ नॉलेज आहे, सभिनि जी सदगति कंदा आहिनि, पोइ हाहाकार बंदि थी जय जयकार थींदो। तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, तव्हां हाणे त्रिकालदर्शी त्रिनेत्री ठहिया आहियो न, तव्हांखे रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी सॼी नॉलेज मिले थी न। ये कोई दंत कथा न आहे, गीता आहे भॻवान जी ॻाल्हि, परंतु कृष्ण जो नाम विझी करे खंडन करे छॾियो अथनि। बाबा चवनि था तव्हां ॿारनि खे हाणे सभिनि जो कल्याण करिणो आहे, तव्हां आहियो शिव शक्ति सेना, वंदे मातरम ॻायल आहे न। वंदना पवित्र जी थींदी आहे, कन्या पवित्र आहे त सभु हुनजी वंदना कंदा आहिनि। ससुर घर विया ऐं विकारी ठहिया त सभिनि जे अॻियां मथो टेकदी रहंदी आहे। बाबा चवनि था कन्या पवित्र आहे त सभु उन्हनि जी वंदना कंदा आहिनि। ससुर घर वई ऐं विकारी ठही त सभिनि जे अॻियां उनखे मथो टेकणो पवंदो आहे। सॼो मदार पवित्रता ते आहे। बाबा चवनि था सॼो मदार पवित्रता ते आहे। भारत पवित्र गृहस्थ धर्म हुयो, हाणे अपवित्र गृहस्थ धर्म थी वियो आहे। दुख ई दुख आहे। सत्युग में ईअं हूंदो न, सत्युग में ईअं हूंदो न। बाप ॿारनि जे लाइ तिरी ते भिष्ट खणी आया आहिनि। बाबा सां ॿारनि जे लाइ तिरी ते भिष्ट खणी आया आहिनि, अर्थात स्वर्ग जी सौगात असांजे लाइ खणी आया आहिनि। शिव बाबा असांजे लाइ तिरी ते भिष्ट खणी आया आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे बाप सां जीवन मुक्ति जो वरसो वठी सघंदा आहियो। घर गृहस्थी में रहण वारा बि अगरि बाबा जी हर श्रीमत ते हलंदा आहिनि, बाबा जो ई सम्झी करे यूज़ कंदा आहिनि, त उन्हनि खे बि स्वर्ग जो वरसो मिली सघंदो आहे। घर बार छॾण जी हिते ॻाल्हि कोन्हे। सन्यासियुनि जो निवृत्ति मार्ग अलॻि आहे। हाणे बाप सां प्रतिज्ञा कंदा आहिनि, बाबा असां पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक ज़रूरु ठहींदासीं। पोइ धरत परीअ धर्म न छॾिए, 5 विकारनि जो दान ॾिनो त माया जो ग्रहण सां छूटो। 5 विकारनि जो दान ॾियो ऐं माया जे ग्रहण सां छूटो, तॾहिं 16 कला संपूर्ण ठही सघंदा। त 5 विकारनि जो पूरो दान ॾींदासीं, तॾहिं माया जे पूरे ग्रहण सां छुटंदासीं ऐं असां 16 कला संपूर्ण ठही वेंदासीं। सत्युग में आहे 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम, सर्वगुण संपन्न। हाणे श्रीमत ते हली करे वरी खां असांखे अहिड़ो ठहिणो आहे। आत्मा में सर्वगुण, 16 कला संपूर्ण निर्विकारी, 5 स्टेज, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। अहिड़ी स्थिति असांखे हाणे धारण करणी आहे। भॻवानु आहे ग़रीब निवाज, साहूकार हिन ज्ञान खे उठाए न सघंदा आहिनि, छो जो उहे त सम्झंदा आहिनि असांखे धन आदि ॾाढो, असां त स्वर्ग में वेठा आहियूं। इन करे अबलायूं अहिल्यायूं ही ज्ञान वठंदियूं आहिनि।
भारत ग़रीब आहे न, उन में बि जो ग़रीब साधारण आहे उन्हनि खे ई बाप पंहिंजो ठाहींदा आहिनि। सतयुग जे हिसाब सां त भारत वैसे बि ग़रीब आहे, लेकिन बाबा चवनि था कि उन्हनि में बि जो हिन समय साधारण रहंदा आहिनि न, साधारण ग़रीब मतिलबु जो न ईअं न बिल्कुलु सड़क वारा, मतिलबु न ज़्यादा हाई न ज़्यादा लो, साधारण ग़रीब वारा जो उन्हनि खे बाबा पंहिंजो ठाहींदा आहिनि। उन्हनि जी तक़दीर में आहे। सुदामा जो मिसाल ॻायल आहे न, साहूकारनि खे सम्झण जी फ़ुर्सत ई न आहे। राजेंद्र प्रसाद भारत जो प्रथम राष्ट्रपति वटि ॿार विया, चईंदा हुया बेहद जे बाप खे ॼाणो त तव्हां हीरे तुल्य ठही वेंदा, 7 रोज़ जो कोर्स करो। चईंदो हुयो हा ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे, रिटायर थियण खां पोइ कोर्स कंदमि। रिटायर थियो त चईं बीमार आहियां, वॾा वॾा माण्हुनि खे फ़ुर्सत ई न आहे। पहिरियों 7 रोज़ जॾहिं कोर्स पूरो करे तॾहिं नारायणी नशो चढ़े। पहिरियों 7 रोज़ पूरो कोर्स करे तॾहिं उन आत्मा खे नारायणी नशो चढ़े कि हा असांखे बाबा नारायण जहिड़ो ठाहिणु आयो आहे। चढ़े त चाके अहिड़ो थोरी रंग, ईअं ई थोरी रंग चढ़ंदो बि, जेसिताईं असां ज्ञान खे सम्झूं न। 7 रोज़ खां पोइ पतो लॻंदो आहे कि इहा लाइक़ु आहे व नालाइक़ु आहे। लाइक़ु हूंदो त पढ़ण लाइ पुरुषार्थ में लॻी वेंदो। जेसिताईं भट्टी में पको रंग न लॻे तेसिताईं ॿाहिरि वञण सां, जेसिताईं भट्टी में पको रंग न लॻियो आहे तेसिताईं ॿाहिरि वञण सां रंग ई उड़ी वेंदो आहे। त पहिरियों असांखे पको रंग लॻाइणो आहे, तॾहिं असां ॿाहिरि कहिड़े बि कंहिंजे बि संबंध संपर्क में ईंदे हुए, दुनियादारी में रहंदे हुए, सेवा कंदे हुए बि असांखे ॿियनि जो रंग न लॻंदो। इन करे पहिरियों पको रंग चढ़ाइणो आहे। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार शिव शक्ति ठही विश्व कल्याण करणो आहे। पवित्रता जे आधार ते कौड़ी तुल्य मनुष्य खे हीरे तुल्य ठाहिणो आहे। शिव शक्ति ठही विश्व कल्याण करणो आहे। पवित्रता जे आधार ते कौड़ी तुल्य मनुष्यनि खे हीरे तुल्य ठाहिणो आहे। असांखे पवित्रता जे आधार ते ई ठाहे सघंदा आहियूं न। ॿियो आहे श्रीमत ते विकारनि जो दान ॾेई संपूर्ण निर्विकारी 16 कला संपूर्ण ठहिणो आहे। क्षमा ते फिदा थियण वारो परवानो ठहिणो आहे। क्षमा ते फिदा थियण वारो परवानो ठहिणो आहे। वरदान आहे परिस्थिति की साइड सीन सम्झी पार करण वारा स्मृति स्वरूप सुसमृति आत्मा ठहो। स्मृति स्वरूप आत्मा समृद्ध हुजण जे कारण परिस्थिति की खेल सम्झंदी आहे। भले केतिरी बि बड़ी मुसीबत हो, लेकिन समृद्ध आत्मा जे लाइ मंज़िल ते पहुचण लाइ इहे सभु रास्ता साइड सीन लॻंदा आहिनि। माण्हू त ख़र्चो करे पोइ साइड सीन ॾिसंदा आहिनि। त स्मृति स्वरूप समृद्ध आत्मा जे लाइ परिस्थिति चओ, पेपर चओ, विघ्न चओ, इहे सभु साइड सीन आहिनि। ऐं स्मृति में आहे कि मंज़िल जे साइड सीन्स, स्मृति में आहे कि मंज़िल जा साइड सीन अनगिनत बार असां पार कया आहिनि। ऐं इहा बि यादि आहे कि असांखे मंज़िल ते पहुचणो आहे, बाप समान ठहिणो आहे, ब्रह्मण सुफ़रिश्तो ठहिणो आहे। उन्हनि में इहे साइड सीन अनगिनत बार हिननि साइड सीन्स खे असां पार कयो आहे। इहे कोई नई ॻाल्हि न आहे। स्लोगन आहे ॿियनि जी करेक्शन करण जे बजाए बाप सां करेक्शन जोड़े छॾो त वरदाननि जी अनुभूति थींदी रहंदी। मातेश्वरी जी जा महावाक्य सिर्फ़ु ओम जे शब्द जे उच्चारण सां कोई फ़ाइदो न आहे।
ओम रटो माना ओम जपो। जंहिं समय असां ओम शब्द चईंदा आहियूं त ओम चइण जो मतिलबु इहे न कि ओम शब्द जो उच्चारण करिणो आहे। सिर्फ़ु ओम चइण सां कोई जीवन में फ़ाइदो न थींदो आहे, परंतु ओम जे अर्थ स्वरूप में स्थित थियणो आहे असांखे। उन ओम जे अर्थ खे ॼाणण सां मनुष्य खे उहा शांती प्राप्त थियणी आहे। हाणे मनुष्य चाहींदा त अवश्य आहिनि कि असां शांती प्राप्त थिए असांखे। हुन शांती स्थापन जे लाइ ॾाढा सम्मेलन बि कंदा आहिनि, परंतु रिज़ल्ट ईअं ॾेखारे में ॾींदी आहे जो ॿियो ई अशांत दुख जो कारण ठहींदो रहंदो आहे। छो जो मुख्य कारण कि मनुष्य आत्मा जेसि ताईं 5 विकारनि खे नष्ट न कंदी तेसि ताईं दुनिया में शांती कदाचित न थी सघंदी आहे। त हाणे जेसि ताईं मनुष्य आत्मा हिन 5 विकारनि खे नष्ट न कंदी तेसि ताईं शांती कदाचित न थी सघंदी आहे। त पहिरियों हर हिकु मनुष्य खे पंहिंजे 5 विकारनि खे वश करिणो आहे, पंहिंजी आत्मा जी डोर परमात्मा सां गॾु जोड़णी आहे। मम्मा चवनि था तॾहिं ई शांती स्थापना थींदी। छो जो जॾहिं बाबा खे यादि कंदासीं तॾहिं त विकारनि सां मुक्त थींदासीं न। त मनुष्य पंहिंजे पाण खां पुछे, मां पंहिंजे 5 विकारनि खे नष्ट कयो आहे, हुनखे जीतण जो प्रयत्न कयो आहे। अगरि कोई पुछे त असां पंहिंजे 5 विकारनि खे वश कीअं करूं, त उन्हनि खे तरीक़ो ॿुधायो कि पहिरियों उन्हनि खे ज्ञान योग जो वास धूप लॻायो। त उन्हनि खे तरीक़ो ॿुधायो कि पहिरियों हिन 5 विकारनि जे बारे खे कढण जे लाइ ज्ञान और योग जो वास धूप लॻायो। साथ में परमपिता परमात्मा जे महावाक्य आहिनि, मूंसां गॾु पंहिंजो बुद्धि जो योग लॻायो। मुंहिंजे बल खे वठी करे मुझ सर्वशक्तिवान प्रभु खे यादि करण सां ई विकार हटंदा। त हाणे कोई बि असांखां पुछे असां हिन विकारनि बुराइनि सां कीअं मुक्त थियूं, त उन्हनि खे चइजो पहिरियों ज्ञान योग जो वास धूप लॻायो, अर्थात रोज़ु ज्ञान योग करो, परमात्मा खे यादि करो, उन जा महावाक्य जेका आहिनि उन्हनि खे जीवन में धारण कंदा हलो। उन्हनि सां पंहिंजो बुद्धि योग लॻायो, बुद्धि योग लॻाए करे उन्हनि खां शक्ति वठी स्व खे ऐं पूरे विश्व खे हिन विकारनि सां मुक्त करिणो आहे असांखे। तॾहिं असां हटाए सघंदासीं, तॾहिं इहा पूरी दुनिया स्वर्ग। स्व परिवर्तन सां पोइ विश्व परिवर्तन बि थी वेंदो। हाणे एतिरी खपे साधना, उहो बि कर्म कंदे हुए। उन्हनि खे बि ॿुधाइजो कि तव्हां कर्म कंदे हुए बाबा खे परमात्मा खे यादि करे कर्म करो, कर्म बि कंदा हलो, पंहिंजे पाण खां विकारनि सां मुक्त बि कंदा हलो। एतिरी साधना है जो ख़ुदि परमात्मा अची करे असांखे सेखारींदा आहिनि। भॻवानु सिर्फ़ु चईंदा न आहिनि, भॻवानु हिन सृष्टि ते अची करे असांखे सेखारीनि बि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।